वो शायद का गाल रहिजी न वञे विसरी न वञे साईं जी उमिर माना इं समझो तो जेतरा साईं जा साहबजादा आहिनि मां भी साईं जे औलाद जेतरो आहियां पर इहा साईं जी आजिज़ी आ शफ़क़त वा मेहरबानी आ मां त कख बि नथो लहां पर साईं ये मुंहिंजे लाइ सुहिणा सुठा जुमला चया मां उन जे शायद लाइक़ हुजां या न हुजां पर मां इनखे दुआ थो समझां अल्लाह कंदो त इहे साईं जा अखर दुआ थी लॻंदा अल्लाह बरकत नसीब फरमाए साईं जी या मेहरबानी आ जो हज़रत शेर मुस्तफ़ा सुल्तानुल वाइज़ीन वक्त जे कामिल वली सगोरे आलिम रब्बानी हज़रत क़िबला मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी रहमतुल्लाह अलैहि सां जीअं हिननि ज़िंदगी में ज़ाहिरी तौर निभायो अॼु अल्हम्दुलिल्लाह असां सां बि निभाइनि था पर हिननि जी सच्चाईअ जी निशानी इहा वा जो मता को समझे त बाबा साईं वारा मौलवी पाण में यारी लगायूं वेठा ऐं बस ताल्लुक अथनि पोइ ताल्लुक जे करे मन तोरा हाजी भगो तू मरा गाज़ी भगो तू मूंखे हाजी चओ मां तोखे गाज़ी चवां शायद ईअं पियो कमु हले न जिथे बि मिलनि था जिथे बि कचहरी थिए थी ईअं चवनि था साईं तव्हां साबित कदम जेसी ताईं बीठा आहियो ऐं पक वा त बीहंदव इंशाअल्लाह अल्लाह में उमेद वा असां तव्हां सां गॾु आहियूं तव्हां असां जी कमा न संभालींदव असां तव्हां सां गॾु जर्नलन वांगुरु गॾु हलंदासीं पर वरी गॾु अख बि ॾेखारनि था त साईं तो जो मुंहिंजी यारी ताल्लुक अक़ीदे अहले सुन्नत जी आहे जे वॾे पीउ जो पुटु हां वॾे आलिम जो पुटु हां पाण पढ़ियल हां भले पढ़ियल हुजे पर यार तोसां असांजो ताल्लुक निस्बत इन जे करे आहे जो सुन्ननि जो अक़ीदो बयान करी थो इंशाअल्लाह असां तोसां गॾु आहियूं इन जो मतलब आहे असांजा जेके ताल्लुक आहिनि इहे ताल्लुक दुनिया जा न आहिनि ज़ाहिरी के चापलूसीअ जा न आहिनि अल्लाह चापलूसीअ खां आलिमनि खे पनाह में रखियो आहे बुज़ुर्गनि दरवेशनि खे पनाह में रखियो आहे जेको बि अल्हम्दुलिल्लाह ताल्लुक आहे निस्बत वा इहो मदीने वारे मीर जे सदके आहे दुआ कर त अल्लाह ताला सुन्नत जमायत सां इहा वफ़ादारी क़ब्र ताईं नसीब करे आख़िरी घड़ीअ ताईं अल्लाह कलमो पाक नसीब फरमाए बस ये एक जुमला मुखे अर्ज करना अल्लाह ताला इन्हनि असांजनि वॾनि बुज़ुर्गनि जो सायो सलामत रखे सदा आबाद हुजन मां जेका आयत तिलावत कई आहे उन जो तर्जुमो अर्ज कयां उन जो तफसीर अर्ज कयां उन जे मुतालिक चार मारूज़ात अर्ज कयां तमाम जेके दोस्त तवज्जो रखनि था उहे हिकु त दुआ घुरनि त मौला मुखे सच चवण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए ॿी इहा दुआ घुरनि त अल्लाह ताला तव्हां असां सभिनीनि खे हक़ ऐं सच ॿुधी उन जे मथां अमल जी बि तौफ़ीक़ नसीब फरमाए असुल शइ आहे अमल तक़रीरूं त जाम थियनि पयूं पर यार अमल जेको करे अहले सुन्नत जे अक़ीदे खे वठे हाणे समूरा गॾिजी करे मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मथां दुरूद ऐं सलाम खे भेरो ॾियारियो टाइम तव्हांजो घणो कोन वठंदुसि छो त वरी राति खानपुर में तकरीर करणी आहे सो बजल सां करणा तकरीर अधु हिते अधु हुते त ख़बर पए त तव्हां होॾे अचो था या कोन था अचो इन हिसाब सां ओॾो वारी जमायत जो ख़्यालु कयूं सभु ॿुधाए तो जो ड्रॉ करायूं त पोइ वरी तूं चवंदेसि असांजो ड्रॉ थियो हाणे असां होॾे कोन ईंदासीं हाणे सलाह त अहिड़ी पढ़जो मूंखे पक पवे त राति खानपुर में बि ईंदे सल्लल्लाहु सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या हबीब अल्लाह
अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो अल्लदीना आमनू व हाजरू व जाहदू फी सबीलिल्लाहि बिअमवालिहिम व अनफुसिहिम अअज़मु दरजतन इंदल्लाहि व उलाइका हुमुल फाइज़ून। वेझे वेझे वारा त चवनि था त मता मौलवी साहब वेझा वेठा लूह न ॾे, तव्हां परे वारा त चओ न सुभान अल्लाह। बरोचन वारी सुभान अल्लाह माना पावर वारी सुभान अल्लाह। बाबा सुन्नी जेको बि आहे न उहो पावर वारो हूंदो आहे। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो आहे ऐं अल्लाह ताला हिन आयत सगोरीअ में रुगो न बल्कि अलहम्द खां वठी करे वन्नास ताईं अल्लाह तबारक व तआला जा बजा मुंहिंजे महबूब जे यारनि असहाबनि जी तारीफ़ ई तारीफ़ फरमाई आहे। हिन आयत सगोरीअ में अल्लाह ताला मुंहिंजे महबूब जे प्यारनि असहाबनि सगोरनि जी तारीफ बयान फरमाई। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो अल्लदीना आमनू उहे बाना जिन बानन ईमान आंदो व हाजरू जिन बानन हिजरत कई व जाहदू जिन बानन जिहाद कयो अल्लाह तबारक व तआला जी वाट में ऐं अल्लाह तबारक व तआला जी वाट में हुनन जो जिहाद रुगो रोकणन जो न आहे, रुगो पैसे जो न आहे, बल्कि अल्लाह ताला फरमायो हुनन माल बि लगायो त हुननि पंहिंजी जान बि लगाई अल्लाह तबारक व तआला उन्हनि जो शान बयान फरमायो। रब फरमायो इन्हनि जो मकाम इन्हनि जो शान आज़म दरजतन इंदल्लाहि मां रब ज़ुल जलाल वट महबूब जे इन्हनि असहाबनि जो तमाम वॾो रुतबो आहे। हिकिड़ो हूंदो आहे रुतबो ऐं ॿियो आहे वॾो रुतबो। ॿिन्ही में फ़र्क़ु आहे त आम तौर ते तव्हां ॾिसंदव त बाबा आलिम आम उहो बि अल्हम्दुलिल्लाह रुतबे वारो आहे, पर आलिम दीन उहो जंहिं आलिम दीन में अल्लाह अमल जी खुशबू ॾिनी आहे, अमल जी बरकत ॾिनी आहे ऐं उन सां गॾोगॾु उन जो रुतबो इफ्ताह वारो मुफ्तीअ वारो बि आहे त तव्हां चवंदव त बाबा ही आलिम आहे रुतबे वारो आहे, पर जेको फिलाणो आहे इहो यार वधीक वॾे रुतबे वारो आहे, छो त आमिल बि आहे, कामिल बि आहे, मुफ्ती बि आहे ऐं अल्लाह उन ते ॿियूं बि महिरबानी कयूं हन। दादा महबूब जा सहाबी रुतबे वारा आहिनि, पर अल्लाह फरमाए थो त इहे ॿिनि माण्हुनि जा आम रुतबा चइबा, पर महबूब जे सहाबिन महिल चइबो त अल्लाह उन्हनि खे तमामु वॾो रुतबो अता फरमायो। अअज़म दरजतन इंदल्लाहि अल्लाह तबारक व तआला वट उन्हनि जो रुतबो तमाम वॾो आहे ऐं अल्लाह तबारक व तआला पाण ऐलान फरमायो आहे। रब ज़ुल जलाल फरमाए थो व उलाइका हुमुल फाइज़ून इहे नाकाम कोन अथव महबूब जा सहाबी कामयाब ऐं कामरान अथव। या मअरूफ आयत सगोरिया जंहिंजो तर्जुमो तव्हां आलिमन खां बुजुर्गन दरवेशन खां ॿुधंदा आया आहियो। हिन आयत सगोरीअ में अल्लाह ताला पंहिंजे महबूब जे प्यारनि यारनि असहाबनि सगोरनि जो शान बयान फरमायो। मां तव्हां जमायत खां इहा ॻाल्हि पुछणु ज़रूरु चाहींदुसि त तव्हां मूंखे ॿुधायो त अदा अल्लाह तारीफ़ सची फरमाईंदो न? गलत जी तारीफ रब गलत जी तारीफ अल्लाह न फरमाईंदो। अल्लाह इन खां पाक ईअं त चई नथो सघिजे त बाबा अल्लाह सची तारीफ़ कंदो या कूड़ी। हिते त अखर कूड़ो चवण ई ग़लति, समझाइण ख़ातिर को चवे त को मनो कोन चइबी, पर एहतियात जो तकाज़ो इहो आहे जो ईअं बि न चइजे, बल्कि चइजे त अल्लाह सच थो फरमाए या न। हा अल्लाह ताला हक़ जी तारीफ़ फरमाई आहे, रब नाहक़ खे सपोर्ट कोन फरमाईंदो आहे। अल्लाह ताला हिन आयत सगोरीअ में तारीफ़ फरमाई मुंहिंजे महबूब जे असहाबनि सगोरनि जी
पर अदा महबूब जा असहाब सब शान वारा। मां अॻिते तुंहिंजी ख़िदमत में क़ुरान ऐं हदीस जी रोशनीअ में अर्ज़ कंदो हलंदुसि ऐं तवज्जो सां मुंहिंजी तकरीर खे ॿुधजां, पंहिंजे ज़हन में सीने में हंढाइजां त जीअं तोखे अल्लाह ताला हिन वक़्त जे फितननि खां पनाह में रखे। मां तोखे अर्ज़ कंदुसि त अल्लाह महबूब जे सभिनी सहाबनि खे वॾी इज़त ॾिनी आहे। अदा सोणे हैदर करार सां मोहब्बत कंदा आहियो या कोन कंदा हो? सोने उस्मान ज़िन्नूरैन सां मोहब्बत कंदा आहियो या न? हज़रत सोने उमर फारूक सां मोहब्बत कंदा आहियो या न? हज़रत सोने सिद्दीक़ अकबर सां मोहब्बत कंदा आहियो या न? अदा अल्हम्दुलिल्लाह ये मुझे महबूब जा सब सहाबी सुहारा, वॾे शान वारा, वॾे मक़ाम वारा। पर अदा उन सहाबीअ जो शान ई निरालो आहे जेको महबूब सां रोज़े पाक में गॾु सुतो पियो आहे, आरामी आहे। अदा केर केर सुतो पियो आहे रोज़े पाक में महबूब सां? सोनो उमर फारूक, सुभान अल्लाह। सोनो उमर फारूक केड़ो कन दे तो सुन शान हजरत उमर है, अरब दे अजम था ओ सुल्तान है, फखर कुल रसूलां दा वॾा शान है। हिकिड़ो सोनो उमर फारूक उते सुतो पियो आहे मुंहिंजे महबूब जे रोज़े पाक में, ऐं ॿी हस्ती जेका सुती पई आहे उन हस्तीअ जो नालो सोनो अबू बकर सिद्दीक़ आहे। सिद्दीक़ जो नालो अचे त सुन्नी ठरे। सोने सिद्दीक़ जो जॾहिं तज़किरो थिए न त अहले सुन्नत व जमात वारे जो चेहरो बि ॿुधाए, उन जो ॻाल्हाइण बि ॿुधाए, उन जो हलण बि ॿुधाए, उन जो ॿुधण बि ॿुधाए त ही मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे प्यारे यारे वार सोने सिद्दीक़